खेरपुर मेडिकल कॉलेज में पाकिस्तान जो 74 योम आज़ादी क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौक़े ते कॉलेज जे मेन गेट ते क़ौमी झंडो फड़काइण वारी सादा ऐं पुरवकार तक़रीब मुनक़िद थी। कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर असदुल्ला महर, एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अब्दुल हई फुलपोटो, डॉक्टर अब्दुल मलिक सांगरी, डॉक्टर मुख्तियार लाखो उन मौक़े ते क़ौमी तरानो पिणु ॻायो वियो। तक़रीब में शिरकत कंदड़नि सां ख़िताब कंदे प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर चयो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे मदबराना क़यादत में मुसलमाननि जी अणथक जदोजहद जे नतीजे में बरसगीर जे मुसलमाननि लाइ हिकु अलॻि मुस्लिम रियासत पाकिस्तान जी सूरत में वजूद में आई। उन चयो त बरसगीर जे मुसलमान रहनुमान सर सैयद अहमद खान, मौलाना मोहम्मद अली जोहर, अलामा मोहम्मद इक़बाल, लियाकत अली खान ऐं ॿियनि पिणु मुल्क जी आज़ादी लाइ तारीख़ी जदोजहद कई, जेका हमेशह यादि रखी वेंदी। आज़ादी अल्लाह ताला जी हिकु वॾी नेमत आहे। असांखे पंहिंजी आज़ादी जी क़दुरु करणु खपे, छाकाणि जो हिन आज़ादी लाइ असांजे बुज़ुर्गनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त वक़्त जी ज़रूरत आहे त क़ौम जे रोशन मुस्तक़बिल लाइ मयारी आला तालीम ते ख़ुसूसी तवज्जो ॾिनो वञे ऐं जहालत ऐं अदम बर्दाश्त जे ख़ात्मे लाइ जदोजहद करणु घुरिजे। हुन पाकिस्तान जी तरक़ी लाइ इतिहाद ते ज़ोर ॾिनो त जीअं मुल्क जी वधीक तरक़ी ख़ुशहाली क़ौमी झंडे तहत मुमकिन बणाए सघिजे। उन खां अॻु जश्न आज़ादी जो केक काटियो वियो। आख़िर में बूटा पोखे मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते सिविल अस्पताल खेरपुर जे सिविल सर्जन डॉक्टर ज़ाहिदा परवीन सुमरो, डॉक्टर आज़ाद कुलसुम, कॉलेज जे तर्जुमान दीन मोहम्मद लाशारी, डॉक्टर कामरान शहानी, इंजीनियर फ़हीम चन्ना, अब्दुल रहमान भुट्टो ऐं मौजूद हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।